अस्सलाम वालेकुम दोस्तों। घणनि ॾींहंनि खां बाद में तव्हां सां मुलाक़ात थिए पई छाकाणि असांखे यूनिवर्सिटी जी वेकेशन थी चुकी आहे, विंटर वेकेशन। हींअर मां पंहिंजे शहर खैरपुर नाथन शाह में मौजूदु आहियां ऐं उते हिकु ज़ैतूननि जो वॾो बाग़ आहे, उते मौजूदु आहियां। उते मूंसां गॾु आहे हिकिड़ो ही साहबु उसामा चांडियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ॿियो मुंहिंजो प्यारो भाइटियो, घणनि दोस्तनि ॾिठो हूंदो। तेज़ ॿुधाईस, तेज़ अञा तेज़ ॿुधाईस, अञा तेज़ ॿुधाईस। ॿी ॻाल्हि तव्हांखे इहा ॿुधाइणी आहे त असांजे खैरपुर नाथन शाह जो सालियानो मेलो साईं जुड़ियल शाह ते हींअर वॾे पैमाने सां जेको आहे स्टार्ट थियण वारो आहे। अञा स्टार्ट थियो कोन्हे, हिकु ॿिनि ॾींहंनि में उनजी धमाल शुरू आहे ऐं इनशाला हींअर जेको आहे झलक ॾेखारींदुसि मां तव्हांखे मेले जी। बसि माना झलक ॾेखारणी आहे त खैरपुर नाथन शाह जे मेले जी ऐं हू स्टार्ट थी चुको आहे। हलूं था उन साइड। ओए कचो ज़ैतून छो थो खाईं? कचो छो थो खाईं? ज़ैतून वणे थो? पोइ कचो खाए, पके त सही न पोइ खा। हो हाँ उछार जेको इहो घर खणी हलंदे, पहिरियां खा, इहो बि खा। मेले स्टार्ट थियण में अञा टाइम सवायो आहे ऐं मेले अञा मोतकू रहियल आहे, सरगस रहियल आहे। इहे स्टार्ट अञा न थिया आहिनि, 2-3 ॾींहं लॻंदा हिनखे स्टार्ट थियण में। सफ़ा मेलो मतो न आहे अञा, हिनखे अञा 2-3 ॾींहं लॻंदा। वरी मेला नसीबन जा, अथई मेला नसीबन जा, वरी मेला नसीबन जा, अथई मेला नसीबन जा। पंहिंजे मन में मच बारे, अख सचल साईं द्वारे। पंहिंजे मन में मच बारे, अख लालण साईं द्वारे, वरी मेला नसीबन जा। जलेबी आंदी था मैं ज़्यादा मेहरबानी। उसामा चांडे जी ख़िदमत आहे। अदा उसामा चांडे तो खरा है न। मंजर वही थे, मंजर साहब के अच्छा तो पियो वाटर से खाओ स्टार्ट कयो। हल ये तो उसामा चांडे वदई इयो तो हलो थी ममंद तू सफ़ा मुते वियो ही आखिर में उठ जाए तू। अरे या देश बने में खयो ले उठी साहब। हींअर असां हलूं था मेले जे ॿिए नक्शे में, ॿिए पासे ते जिते बाज़ारूं लॻल आहिनि। त दोस्तों हींअर जीअं जो सालियानो मेलो लॻंदो आहे असां वटि साईं जुड़ियल शाह जिलानी, उन जे पिण ते मौजूदु आहियां मां। साईं जो मुक़बरो तव्हां ॾिसी सघो था, मुंहिंजे बिल्कुलु पोयां ई आहे। ऐं हींअर जेको मां पिण ते बीठो आहियां, हिते महफ़िली राग थींदो आहे राति जो, ऐं हींअर उहो तयारु न आहे थियलु। हिते बिल्कुलु जेके सिंध जा मशहूरु सिंगर्स आहिनि, वॾा सिंगर, उहे ईंदा आहिनि हिते परफॉर्मेंस ॾींदा आहिनि। सो दोस्तों ॻाल्हि इहा आहे त मेलो शुरू थियण वारो आहे। तव्हां सभिनी खे दावत ॾियां थो पंहिंजे दिलि जी गहराइनि सां, भली अचो, घुमणु अचो, पंहिंजो पाण दोस्तनि सां अचो, अकेला अचो, जंहिंसां वणे अचो। पर हिकिड़ी गुज़ारिश आहे मुंहिंजी, पंहिंजे खीसनि जो वधि में वधि ख़्यालु रखो।
ईअं न त तव्हां घुमंदा वतो ऐं तव्हांजा खीसा ख़ाली हुजनि। इहो ई हिकिड़ो मूंसां सीन थी चुको आहे हिन मेले में। मथे साल हीउ साल वरी उहो गुज़री आयो आहे। जॾहिं बि मुंहिंजे साम्हूं मेले जी ॻाल्हि थींदी आहे न त मुंहिंजी ज़हन में उहा ॻाल्हि फिरंदी आहे। घणनि दोस्तनि खे ख़बर आहे मां ईअं ई पंहिंजे ही मूंसां गॾु हुयो मोहम्मद ऐं कुझु 2-3 ॿिया ॿार हुया। घुमंदे घुमंदे ई मुंहिंजे खीसे मां iPhone 7 Plus लॉस थी वई। यादि अथई यादि अथई न? यादि अथसि ये घुमती रही हा फोन मथे साल हाणे ॿुधायूं था त सही मतिलबु पंहिंजो ख़्यालु कयो। सो ॻाल्हि इहा आहे त iPhone 7 Plus मुंहिंजी गुम थी वई ऐं हथ बि अहिड़नि माण्हुनि खे आई जो हींअर ताईं खुली ई कोन जो उनखे माण्हू ट्रेस करे सघे। बहरहाल एंड ॻाल्हि जी आहे त मेलो आहे, ख़ुशी सां घुमो फिरो, पंहिंजे खीसनि जो ख़्यालु रखो। बहितर इहो आहे त मोबाइल पंहिंजे घर रखी अचो, कहिड़ी बि हुजे मोबाइल खणी, नोकिया जी हुजे या सैमसंग हुजे, कहिड़ी बि मोबाइल पर्सनल मोबाइल आहे। इट इज़ इम्पॉर्टेंट। पोइ दोस्तनि सां मोकिलाणी नाहे। मिलूं था हिकु ॿिए व्लॉग में। यारो यारी यारो रही